अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यिबीन व अत्हरित ताहिरीन मौलाना व मौला सकलैन हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों और भाइरों, अल्लाह का दुआ है रब शाल मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। अजो को हे पंदड़ो करमाबाद शरीफ जी हाज़री अल्लाह पानी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए। मदीने वारे साईं जे मीलाद जी मजलिस है। यकीन है अल्लाह जी रहमत में रब महबूब जे सदके असां सभनी जे दिल जो मुरादूं पूरियूं फरमाईंदो। अल्लाह ताला महबूबन करीमन के मोकलियो। महबूब जी आमद थी, लजपाल नबी जी विलादत थी, मदीने वारे साईं जी आमद थी। अल्लाह ताला जगन के सुरहो फरमाए छॾियो। जॾहिं गुमराही जी ऊंदाही हुई, अंधेरो हुयो, हर इंसान भटकियल हुयो, हर इंसान बेरहरव हुयो, हर इंसान गुनाहन में पियल हुयो, बेहयाई ऐं बदकिरदारी उरूज ते हुई। जॾहिं गुनाहन जो अंधेरो पूरी दुनिया में छायल हुयो, उन वक्त अल्लाह ताला मदीने वारे साईं के मबूस फरमायो। महबूब जे अचण सां गुनाहन जा अंधेरा मिटजी विया। महबूब जे अचण सां जग मुनव्वर थी पियो। अल्लाह ताला अंधेरन के चमक सां तब्दील फरमायो। जो महबूब आया त रब फरमायो वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही वसिराजम मुनीरा। अल्लाह ने सॾण वारो बनाए मोकलियम ऐं महबूब तोखे रोशन सिज बनाए मोकलियो अथम। न चई सुभान अल्लाह। जे सिज जे चमकण सां, जे सिज चमकंदो आहे न, रात जी बाट अंधेरी हुजे, ऊंदहि हुजे, पर जॾहिं सिज चमकंदो आहे त जग सारो रोशन थी वेंदो आहे। ऊंदहि ख़त्म थी वेंदी आहे, रोशनी रोशनी हूंदी आहे। अंधेरे में, ऊंदहि में न माण्हू के वेझो जी ख़बर, न परे जी ख़बर। रात जे वक्त में न राह जी ख़बर, न रस्ते जी ख़बर, न पंहिंजी ख़बर, न पराई ॿिए कंहिंजी ख़बर। पर सिज चमकंदो आहे त जग रोशन थी वेंदो आहे। ओलह खां वठी ओभर ताईं पूरो जहान मुनव्वर थी वेंदो आहे। रब फरमायो महबूब अग अंधेरा हुया, अग गुनाहन जी मेर हुई, अग ज़ुल्मात हुई। ए मुंहिंजा महबूब हाणे जॾहिं तोखे पैदा कयुम त जहानन के तुंहिंजे नूर सां मुनव्वर करे छॾियो अथम।
वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ए मुझे हथ में मुझे मुर्शिदन करीमन जो नओं किताब है अय्युकुम मिसली। अय्युकुम मिसली मुझी दिल चाहे थी अजो की सजी तकरीर तवा के हिन किताब मा तो करे बुधाया। सुभान अल्लाह। बुधने सीनो ठरी पवदई छो त आशिकन जे ला रूह जी राहत मदीने वारे साईं जी ज़ात आहे। मोहब्बत वारन जे ला बियो को दर्द नाहे, दर आहे त लजपाल नबी जो दर। सुभान अल्लाह। मदीने वारो साईं अल्लाह जो हबीब बनजी आयो, दिलियुन जो तबीब बनजी आयो। अल्लाह जो हबीब मोमिनन जे ला जानियुन का करीब बनजी आयो। महबूब अग्यन जे ला बि सरदार बनजी आयो, ईंदड़ नस्लन जे ला बि सरदार बनजी आयो। अड़ियन जो आधार बनजी आयो, गमगीनन जो गमख्वार बनजी आयो, मिस्कीनन जो मददगार बनजी आयो, दिलियुन जो दिलदार बनजी आयो। चओ सुभान अल्लाह। बेवाहन जे ला वाह बनजी आयो, बेराहन जे ला राह बनजी आयो, महबूबन जो माह बनजी आयो, शाहन जो शाह बनजी आयो। अल्लाह जी मखलूक जो बादशाह बनजी आयो, आशिकन जे सिरन जो ताज बनजी आयो। महबूब सभनी बशरन जो सरवान ऐं अगवान बनजी आयो। सैयदुल बशर बनजी आयो, अफजलुल बशर बनजी आयो, खैरुल बशर बनजी आयो। न चई सुभान अल्लाह। सभनी बशरन में हबीबन करीमन के शान में अरफा ऐं आला बनायो वियो, अजमल ऐं अफजल बनायो वियो, अकमल ऐं कामिल बनायो वियो। अल्लाह जो नूर बनजी आयो, दिलियुन जो सुरूर बनजी आयो। न चई सुभान अल्लाह। उहो महबूब जंहिंजे दर ते नूरी मलाइक बि सलामी भरण जे लाइ ईंदा आहिनि, जंहिं महबूब जी हकीकत अल्लाह जे राज़न मां हिकु राज़ आहे। सभु पैगंबरन सभु नबियन खे अल्लाह ताला महबूब जो मुक्तदी बनायो, महबूब जो गुलाम बनायो, जमाती बनायो, शागिर्द बनायो। सभनी नबियन जो उस्ताद मोहतरम आला कायद अगवान तू जो मुझो महबूब मिठो मोहम्मद मुस्तफा बनजी आयो। न चई सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जेके लात मनात ऐं उज़्ज़ा जा पुजारी हुया, जेके गुनाहन में भरियल हुया, जेके बुतन जे आडो सजदा कंदा हुया, पंहिंजे हथन सां ठाहियल बुत तन जी पूजा कंदा हुया, जेके बुतन जे आडो सर झुकाइण वारा हुया, जेके गुनाहन में पियल हुया, पंहिंजन जी न परावन जी का सुञाण हुई, न कंहिंजे इज्जत जी कंहिंजे नामूस जी ॼाण हुई। महबूब आया तन खे अण पढ़ियलन खे जाहिलन खे मदीने वारे आलिम बनाए छॾियो। जेके पंहिंजे बच्चन खे जिंदा दफन कंदा हुया, उन्हनि खे दुनिया वारनि जी इज्जत जो, उन्हनि जे नामूस जो रखवाल बनाए छॾियो आहे। महबूब आया अल्लाह ताला जहानन मां बुराई खे खड़ाए छॾियो आहे। लतीफ साईं तो फरमाए, बुरो हो बंभोर अचे आर्याणीअ उजारियो। न चई सुभान अल्लाह। लाथो सब लोक तां हाड़ ही धणीअ होर, छोरियुन छुरण सिखियो पुनू कयाऊं पोर, माणियो तनी मोर जनी देखियो दिल सां। महबूब उन्हनि खे भायो, मदीने वारो उन्हनि खे फ़ाइदो पहुचायो जन दिल सां ॾिठो। अबा महबूब आया त हर कंहिंखे सिखण जी राह मिली, जीअण जो उसूल मिलियो, जिंदगी गुज़ारण जो क़ाइदो मिलियो, जिंदगी गुज़ारण जो पुटन खे ख़बर पई त पीउ जा हक़ कहिड़ा आहिनि, पीउ खे ख़बर पई त प्यार ऐं मोहब्बत बच्चन सां कीअं कबो आहे, माउ खे ख़बर पई त पंहिंजे बच्चन सां कीअं सलीको इख्तियार कबो आहे, ज़ाल खे ख़बर पई त मुड़ुस सां कहिड़ो सलीको इख्तियार कजे, मुड़ुस खे ख़बर पई त ज़ाल सां कीअं मोहब्बत रखिजे। दुनिया
वारन के खबर पई जीण कीअं हूंदो आ, कारोबार कीअं कबो आ, जिंदगी कीअं गुजारबी आ, हयाती कीअं बसर कबी आ। दुनिया जी त जिंदगी जी महबूब कल ॾिनी, पर आखिरत में कहिड़ा फ़ाइदा मिलंदा, आखिरत में जन्नत जो हुसूल कीअं मिलंदो, जहन्नम खां निजात कीअं मिलंदी। महबूब आया हड़नी की हर ॻाल्हि सेखारींदा विया। अञा सब चो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अहिड़ा बेमिसाल बणजी आया, अहिड़ा बाकमाल बणजी आया, जो दिल वारन ॾिठो ऐं दिल वारन पसियो तन बे इख्तियार थी चयो। न चई सुभान अल्लाह। छा चयनि? कोई मिसल नहीं ढोलण दी, चुप कर मेरे अली, इथे जा नहीं बोलण दी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असहाबी हबीबे किबरिया जी दरबार में आया, महबूबन करीमन के रोजे सां ॾिठन। महबूब रोजे सां हुया, लजपाल नबी रोजो रखियो त असहाबन बि रोजो रखियो। महबूबन करीमन शाम जो इफ्तार न फरमाई आ, रोजो न खोलियो आ। असहाबन महबूब के रोजो इफ्तार थींदे न ॾिठो त सहाबन बि रोजो इफ्तार न कयो। वरी सहरी जो वक्त आयो, सहरी जो महबूबन मानी न खाधी। वरी असहाबन ॾिठो महबूब मानी नथा खाइन त असां बि मानी कोन खाईंदासीं। हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो, ॿियो ॾींहुं गुज़री वियो, टियों ॾींहुं गुज़री वियो। निहाफ़त अची वई, कमज़ोरी अची वई, हीणाइप अची वई। महबूबन करीमन फरमायो, गुलामो छो तो तव्हां में कमज़ोरी ॾिसां? अर्ज़ कयनि, या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा महबूब, असां तोखे रोज़ो रखंदे ॾिठो, असां बि रोज़ो रखियोसीं। महबूब तो रोज़ो इफ्तार न फरमायो, असां बि रोज़ो न इफ्तार कयो। हबीबे किबरिया फरमायो, तव्हां मुंहिंजी रीस था कयो, मुंहिंजे मुताबिक जिंदगी था गुजारियो, हालांकि मां मोहम्मद मुस्तफा त तव्हां सभिनी में बेमिसाल आहियां। अय्युकुम मिसली, केरा तव्हां में मूं जहिड़ो, केरा तव्हां में मूं जहिड़ो, मूं जहिड़ो त को आहे ई कोन। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नबी के पान जहिड़ो चवण वारा, महबूब के पान जहिड़ो चवण वारा, कन खोले ॿुध, ये बुखारी जी हदीस आ। महबूब फरमाइनि था, अय्युकुम मिसली। अब अय्युकुम मिसली कंहिंखे था चवनि? साम्हूं अबू जेल नाहे, उतबा ऐं शेबा नाहे, बल्कि अबू बकर सिद्दीक बीठो आ, उमर फारूक बीठो आ, हजरत उस्मान ज़िन्नूरैन आ, मौला अलिया, अबू हुरैरा है, अनस बिन मालिका, तलहा है, जुबैरा, अबू उबैदा बिन जर्राह है। महबूब जा असहाबी जिनके चेहरे महबूबन जन्नत जी खुशखबरी ॾिनी आ। अबू बकर ये था चवनि, अबू बकर तू मूं जहिड़ो नहीं, उमर तू मूं जहिड़ो नहीं, उस्मान तू मूं जहिड़ो नहीं, अली तू बि मूं जहिड़ो नथो बणिजी सघी। मां त अल्लाह जे तरफ़ा अज़ीम बेमिसाल बणिजी आयो आहियां। सुभान अल्लाह। अबू बकर के महबूब फरमाइन, तू मूं जहिड़ो नहीं। उमर के फरमान, महबूब तू मूं जहिड़ो नहीं। अॼु जो डालडा जी पैदावार मौलवी साहब जो महबूब असां जहिड़ो आहे। अब इंसाफ जी ॻाल्हि आहे न, एतराज़ कंहिं ते न आहे। अकुल जी ॻाल्हि आहे, फ़हम जी ॻाल्हि आहे, सम्झण जी ॻाल्हि आहे। ओ मुंहिंजे महबूब ते एतराज़ करण वारो थोरो गौर त कयो। नबी तो मूं जहिड़ो नाहे, आम मखलूक जहिड़ो नाहे। मदीने वारो साईं त नबीअनि में बि बेमिसाल आहे। हैदरे कर्रार, मौला अली, शेर जली, फातिह खैबर तो फरमाए, मार आई तो मिसलहू कबलहू
वला बअदहू हबीबन करीमन जेड़ो नमू अग कदे डिठो न बाद में कदे डिठो महबूब त बेमिसाल हुया चलो सुभान अल्लाह अबा हैदर करार तो फरमाए न महबूब जड़ो को मुं डिठुम न महबूब जड़ो अग को पैदा थियो न पूरी जिंदगी बाद में कदे डिठुम मुझो महबूब त अन्या बेमिसाल सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह मुझे मुर्शिद मातली वारे भी फरमायो ओ मुझे पिरिया जी पाक पेशानी ओ दुनिया जेते आमस्तानी मुझे पिरिया जी पाक पेशानी दुनिया जेते आमस्तानी सुहणन जो सरदार मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलियुन जो दिलदार मुहम्मद चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलियुन जो दिलदार मुहम्मद ओ जे मथे ते ताज लोला की अर्श बरी थियो रब जो मुला की अर्श बरी थियो रब जो मुला की नबियन जो सालार मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान नबी जो ना तू गाए ओ कुरान नबी जो ना तू गाए शान नबी जो सबके बुधाए दिल बर साईं जो यार मोहम्मद तुझो मुझो यार मोहम्मद इन करमिन जो आ यार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलियुन जो दिलदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह या हकीकत वाज़े ऐं चिट्टी हकीकत तो मुझा महबूब जेड़ा औसाफ में बा कमाल आहिन सनन जा कमालात बेमिसाल आहिन अज ताईं मदीने वारे साईं जेड़ो न को आयो आ न ईंदो न महबूब जेड़ो को पैदा थियो आ न पैदा थी सके थो सनन जी सूरत सभनी सूरतुन में बेमिसाल सीरत सीरतुन में बेमिसाल महबूब जी जात जातिन में बेमिसाल महबूब जो घरानो घरानन में बेमिसाल महबूब जो जमानो जमानन में बेमिसाल मदीने वारे जी मस्जिद मस्जिदुन में बेमिसाल महबूब जी बोली बोलियुन में बेमिसाल महबूब जो शहर शहरन में बेमिसाल महबूब जो घर घरन में बेमिसाल महबूब जे मथा नाज़िल थींदड़ किताब कुरान मजीद किताबन में बेमिसाल महबूब जा अहल बेतन में बेमिसाल महबूब जा असहाबी हर नबी जे असहाबन में बेमिसाल महबूब जी उम्मत सभनी नबियन जी उम्मत में बेमिसाल महबूब जो हुस्न ऐं जमाल बेमिसाल कुर्ब ऐं कमाल बेमिसाल इल्म बेमिसाल सखावत बेमिसाल
बेमिसाल, शुजात बेमिसाल, अज़मत बेमिसाल, रिफ़त बेमिसाल, मदीने वारो साईं पाण बेमिसाल। त महबूब जा हे गुलाम जेके करमाबाद में आया से बि बेमिसाल। न चई सुभान अल्लाह। अब मता को एतराज करे तो महबूब जी तारीफ़ बि उहो कंदो आहे जेको शान वारो हूंदो आहे, ॿुधंदो बि उहो आहे जेको इज़त वारो हूंदो आहे। हर कंहिंखे हिम्मत ना है जो महबूब जी तारीफ़ करे सके या ॿुधी सके। दुनिया में ॿिया बि इंसान आहिनि, पूरी दुनिया आहे, पर अहिड़ो दर्जो कंहिंखे न मिलियो जेको अहले सुन्नत व जमात खे मिलियो आहे, जो तारीफ़ कंदा आहिनि, मीलाद पढ़ंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला मूं मोहम्मद मुस्तफ़ा करीम के पूरी दुनिया में बेमिसाल बनायो आहे। कुछ हदीसूं बुखारी मुस्लिम अबू मुस्नद अबू याला, सही मुस्लिम शरीफ जी हिदायत रिवायत, मुस्नद अहमद जी रिवायत पहिरीं हदीस बयान कयम। हबीबन फरमायो अय्युकुम मिसली, केरा तव्हां में मूं जहिड़ो, माना तव्हां में मूं जहिड़ो केर आहे को। वरी हबीबन फरमायो इन्नी लस्तु कहैअतिकुम, आऊं अव्हां जहिड़ो नया ए इंसानो, तव्हां जहिड़ो मां नया, मां त बेमिसाल आहियां। बी रिवायत इन्नकुम लस्तुम मिसली, अव्हां में मुझे मिसल को आहे ही कोन। जी रिवायत चौथी बल्कि हबीबन फरमायो इन्नकुम लस्तुम फी ज़ालिक मिसली, तव्हां इन गाल में भी मूं जहिड़ा न आहियो जो अल्लाह ताला मूंखे नूरी नबी बनायो आ। इन्नी लस्तु मिसलकुम, पंजी रिवायत महबूबन करीमन फरमायो आऊं अव्हां जे मिसल न आहियां। अबा मिसल हुअण, इंसान जो मिसाल मिलण, माना हे फिलाणी शइ जहिड़ो आहे, फिलाणे जहिड़ो आहे, फिलाणे इंसान जहिड़ो आहे, हे मुंहिंजो पुटु मुंहिंजे नाने जहिड़ो आहे, मुंहिंजे ॾाॾे जहिड़ो आहे। शिकिल में, सूरत में, तबीयत में माण्हू मिसाल ॾींदा आहिनि। अल्लाह जे हबीब फरमायो न मुंहिंजी तबीयत में तव्हां मूं जहिड़ा आहियो, न मुंहिंजी सूरत में तव्हां मूं जहिड़ा आहियो, न मुंहिंजी सीरत में मूं जहिड़ा आहियो, न मुंहिंजे इल्म में मूं जहिड़ा आहियो, न मुंहिंजे अखलाक में मूं जहिड़ा आहियो, न मुंहिंजे हिल्म में मूं जहिड़ा आहियो। मूं जहिड़ो त तव्हां में को पैदा ई न थियो आहे। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। समझो था कि न कोन था समझो? अबा हाणे को माण्हू थी चवे मां महबूब जहिड़ो आहियां, अलियाज़ बिल्ला मदीने वारो या असां जहिड़ो आहे। ॿुधायो इहो ग़लति थो चवे या सही थो चवे? दिल ते हथ रखे ॿुधायो। अदा मूंखे ख़बर आहे मुंहिंजो आवाज़ घणा माण्हू ॿुधंदा आहिनि, पंहिंजा ॿुधंदा आहिनि, परावा ॿुधंदा आहिनि। मुंहिंजे पीर जो आवाज़ पंहिंजा ॿुधंदा आहिनि, परावा ॿुधंदा आहिनि, हर को ॿुधंदो आहे। इंसाफ़ सां फ़ैसिलो कयो। जॾहिं मदीने वारे जूं 5 हदीसूं ॿुधायूं मांव, महबूब फरमायो न मूं जहिड़ो तव्हां में को आहे, न मुंहिंजो मिसाल मिलण बि तव्हां में मुश्किल आहे। बज़ाहिर कापी थींदी आहे, हिकिड़ी नकुल थींदी आहे। बाबा हे आहे टिश्यू पेपर जो पैकेट ऐं कंपनी आहे रोज़ पेटल, ठीकु आहे। हीअ कंपनी आहे, हिन जहिड़ी ॿियो खोखो वठंदासीं हिन कंपनी जो, सेम अहिड़ो हूंदो, शिकिल बि अहिड़ी हूंदसि, रंग बि अहिड़ो हूंदसि, अखर बि डिज़ाइन अखरनि जी फ़ॉन्ट बि ईअं ई हूंदसि। साईं मुंहिंजा पोयां जेके अखर हिन ते लिखियल आहिनि उहे हिन उन ते बि लिखियल हूंदा। जेतिरा टिश्यू पेपर हिन खोखे में आहिनि ओतिरा उन खोखे में बि हूंदा। पैकेट साॻियो हूंदो, शइ साॻी हूंदी, माना मिसल बिल्कुलु उन जहिड़ो आहे। कि न ग़लति थो चवां? हे मुंहिंजे हथ में घड़ी पातल आहे, घणनि ॼणनि जहिड़ी घड़ी पातल हूंदी, हे साम्हूं वेठो आहे हिनखे पाती पई आहे। हाणे माना हिन जहिड़ी घड़ी आहे, घड़ी हिन जहिड़ी आहे। गिलास आहे, गिलास जहिड़ो ॿियो गिलास थी सघे थो, किताब जहिड़ो ॿियो किताब थी सघे थो, हिन चादर जहिड़ी ॿिए कंहिंजी चादर थी सघे थी, हिन शामियाने जहिड़ो। हाणे हिकिड़ो शामियानो लॻल आहे, हिन में 3-4 पाल लॻल आहिनि, हर को हिकु जहिड़ो आहे। हिकु जहिड़ियूं शयूं बार बार थी सघनि थियूं,
पर महबूब चवन था मूं जहिड़ी तकाशे नथी थी सके पर मुझे मिसाल जड़ी भी कंहिंजो मिसाल नथो थी सके मूं जहिड़ी त ॿी ॻाल्हि आहे और मूं जहिड़ो त केर बणिजी नथो सघे पर लस्तो मिसलकुम मूं जहिड़ो को मिसाल मिलण बि मुश्किल आहे समझो था कि न कोन था समझो हिकड़ी वरी समझायाव हिकड़ी शे हुंदी आ कॉपी बिल्कुल उन्हें जेड़ी इन टिश्यू पेपर जेड़ो बियो टिश्यू पेपर जो डब्बो बिल्कुल सेम अखर भी एक जेड़ा रंग भी एक जेड़ो कलर भी एक जेड़ो अंदर मौजूद शे भी एक जेड़ी हाने इयो आहे एक जेड़ो एक जेड़ी शे पर हिकड़ो गिलास आ इन जेड़ो कुछ तशबीह में मुशाबे शिकिल में सूरत में इन जेड़ो बियो शिकिल में रखो सेम हेड़ो न होजे पर हिन जेड़ो बियो गिलास रखो तकरीबन हिन जे मुशाबे होजे हबीबन करीमन फरमायो तो मुंह जेड़ो त तवा में को कोने को पर मुझे मिसल जेड़ियों आदतों खसलतों इल्म हिल्म फहम इदराक नबूवत रिसालत कुरान मौजज़ा जेके रब मुखे दिना है उनन जो मिसल मिलन भी दुनिया में मुश्किल है मुश्किल परे जी गाल मुहाल मुझे महबूब जेड़ो न को आयो आ न अची सके सुभान अल्लाह अस गाल इते खत्म था कयूं मैं लब के ले आवा किथों सोहना तेरे नाल दा दुनिया ते आया कोई तेरी ना मिसाल दा तेरी मिसाल के ले आवा तो तेरे नाल दा दुनिया ते आया कोई तेरी मिसाल दा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो हाने इन हदीस के मुतवज्जे थींदे इन हदीस के मलहूज रखंदे हबीबन करीमन फरमायो अय्युकुम मिसली तवामा केरा मुंह जेड़ो को नथो थी सके वरी कुरान फरमायो कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम यूहा इलैया ओ मुझा महबूब फरमाए मां तव्हां जेड़ो बशर आया पर मुडे वही कई विंदी आ अल्लाह जे तरफा इल्हाम कयो विंदो आ इते एतराज थे तो हबीबन करीमन फरमायो तमा तवा जेड़ो बशर आया तवा जेड़ो इंसान आया होडे महबूबन फरमायो तवा में को मुंह जेड़ो ना है फर्क केड़ी गाल में आ इन में तत्बीक किए दिबी आ त मुझे महबूब मुस्तफा करीम का पान का पुछा था कया हबीबन करीमन फरमायो ए इंसानो बुधो बुधो मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न तबीयत में तवा जेड़ो आया न सूरत में तवा जेड़ो आया न सीरत में तवा जेड़ो आया न दुनिया में मुंह जेड़ो मिसल आहे न आखिरत में मुझो को मिसाल हुंदो पर रब जे को यो फरमान जारी कयो आ मुजी बशरियत जो शान बयान कयो आ मुजी बशरी सूरत जो शान कयो आ बयान फरमायो आ रब चयो ओ मुझा महबूब तू फरमाए दुनिया वारन के त मां तवा जड़ो बशर बनजी आयो आया महबूब मुस्तफा करीम या आंगुर सा इशारो कन पिया चंद्र चीर जी पियो वने साईं मुझा इशारो कन पिया वण हली पिया अचन महबूब इशारो कन पिया पत्थर गालाइन पिया लजपाल नबी आंगुरू खोलन ता आंगरन मा पानी जो नहरूं जारी थी पवन हिकड़े प्याले में आंगुर विझन 70 जना मानू एक प्याले मा पानी पियन पी
रज थियन खीर पी ढोकन प्यालो पानी जो खीर जो नथो खुटे ओ महबूब जा मोजज़ा ॾिसी लजपाल नबी जा कमाल ॾिसी महबूब जा एॾा वॾा कमालात ॾिसी मता माण्हू परे थी वञनि मता ईअं चवनि त महबूब इंसान नाहिनि मता माण्हू ईअं चवनि जीअं ईसा रूहुल्लाह जा मोजज़ा ॾिठा विया ईसा रूहुल्लाह हीअं बीमारनि खे हथ लाहींदो हुयो त कोढ़ जो मरीज़ ईसा रूहुल्लाह जो हथ लॻंदो हुयो त कोढ़ जो मर्ज़ ठीक थी वेंदो हुयो मादरज़ाद अंधा जेके माउ जे पेटा अंधा जावा ईसा रूहुल्लाह जो हथ लॻंदो हुयो अंधो सही सलामत बणिजी वेंदो हुयो के मुर्दे ते हथ रखंदो हुयो माण्हू मरी वियो मुर्दे ते ईसा रूहुल्लाह हथ रखंदो हुयो त मुर्दो जिन ज़ेरो थी पवंदो हुयो ज़िंदा उथी वेही रहंदो हुयो ईसा रूहुल्लाह जो इहो कमाल हुयो पोइ जॾहिं ईसा रूहुल्लाह जा कमाल उन जी क़ौम वारनि ॾिठा उन जे कबीले वारनि ॾिठा उन जे माण्हुनि ॾिठा उन जे क़ौम वारनि ॾिठा उन जी उम्मत ॾिठा उन जे पोइ लगन ॾिठा ईसा रूहुल्लाह जे पेरोकारनि ॾिठो त जेको मुर्दनि खे ज़िंदा थो करे अंधनि खे सही सलामत थो करे बीमारनि खे शफ़ा थो ॾे माण्हुनि चयो हे त इंसान आहे कोन हे ईसा रूहुल्लाह जे उम्मत वारनि चयो त हे ईसा रूहुल्लाह बग़ैर पीउ जे पैदा थियो बग़ैर पीउ जे कुंवारी बीबी मरियम जे पेटां पैदा थियो माण्हुनि चयो उन जी क़ौम वारनि चयो ईसा रूहुल्लाह नबी नाहे इंसान नाहे अल्लाह जो पुटु माज़अल्लाह रब आहे हे पाण अल्लाह हुआ त अल्लाह ताला फरमायो ओ मुंहिंजा महबूब मता तुंहिंजा कमाल ॾिसी तुंहिंजा मोजज़ा ॾिसी मता माण्हू तुंहिंजी बान पाई में शक कनि तॾहिं मां अल्लाह थो फरमायां त चओ दुनिया वारनि खे त इन्नमा अन बशरुम मिसलुकुम मूंखे अल्लाह न चइजो मूंखे रब न मञिजो मां अल्लाह न आहियां तव्हां जहिड़ो बशर आहियां समझो था कि न कोन था समझो हाणे ईसायुन अल्लाह के हजरत ईसा रूहुल्लाह के अल्लाह मञो अल्लाह ताला इन उम्मत के शिरक खां पाक बनायो आहे हबीबन करीमन फरमायो बुखारी जी हदीस आहे मूंखे तव्हांजे मुशरिक थियण जो डपु नाहे तव्हांखे तव्हांजे मुशरिक थियण जो डपु नाहे बल्कि ए दुनिया वारो ए मुंहिंजी उम्मत वारो मूंखे तव्हांजे झगड़नि जो डपु आहे पाण में फितना पखेड़ींदो शिरक कोन कंदो बल्कि फितना पखेड़ींदो वाकई हकीकत आहे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे शिरक जो डपु नाहे अॼुकल्ह शिरक नथो थिए बसि हिक ॿिए जे मथां कुफ्र जूं फतवाऊं लॻनि थियूं हो हुन सां विढ़ियो पियो आहे हो हुन सां विढ़ियो पियो आहे हो चवंदो मुंहिंजो टोलो वॾो आहे हो चवंदो मुंहिंजी जमात वॾी आहे हो चवंदो थैं पीर ज़ोरे हे चवंदो मैं पीर ज़ोरे आहे कि न ग़लति थो चवां ऐं मुंहिंजो पीर ज़ोर आहे होॾां वरी कुकड़ ई ॿियो बांग ॾींदो मुंहिंजो पीर ज़ोर आहे न अदा बुज़ुर्ग हुजे वली हुजे बसि मदीने वारे साईं जो उम्मती आहे महबूब जो ग़ुलाम आहे असांखे फैज़ वठणो आहे वलियनि जे दरवाज़े तां जेड़ा फितना फसाद असुल पीर परस्ती हो साईं मसलक परस्ती हाणे वरी साईं पीर परस्ती आहे कि न ग़लति थो चवां तव्हांजे घोटकी में त भला भली लॻी पई आहे जिले घोटकी में भला भली अल्लाह पनाह में रखे ईअं न कयो पुट रस्तो हिकिड़ो मदीने वारे साईं ताईं पहुचण जो आहे कराची वञणो आहे कराची वञणो आहे तव्हां हे सिधो सिधो रस्तो वठी वञो हाईवे सिधो वञी कराची छॾींदो आहे कि न ग़लति थो चवां पर जेकॾहिं तव्हां वञो सखर खां फिरी वरी दरिया टपी परियां वरी ॿियो रस्तो आहे उतां खां थींदा तव्हां साईं मुंहिंजा जामशोरे वञो जामशोरे मां कोटड़ी अचो कोटड़ी मां साईं मुंहिंजा ठटे जो रस्तो थो निकिरे ठटे मां वरी कराची जो रस्तो थो वञे इहो वरी वॾो रस्तो थी वेंदो उहो बि कराची वेंदो आहे रस्ता मुख़्तलिफ़ आहिनि राहूं मुख़्तलिफ़ आहिनि वञणो कराची आहे जेको रस्तो वठो पहुचंदो कराची पोइ को सुठो रस्तो आहे को सवलो रस्तो आहे को ॾुखियो रस्तो आहे को मुश्किल रस्तो
रस्तो आ वो साफ रस्तो आ हाणे अल्लाह जा कामिल वली ये राहुन मिसल आहिन ए पीर बुजुर्ग वली रस्तन मिसल आहिन ऐं असांजी मंजिल हसनैन जो नानो साहिब गुंबद खजरा मदीने वारो ताजदार आहे जे करें तू कंबर वारे साईं जे पोयां लगंदे मंजिल मदीनो आ जे दिलबर साईं जे पोयां लगंदे साईं मुजा मंजिल मदीनो आ तू जे हुसैनी आही ताहिरी आही सुल्तानी आही साईं मुजा करमी आही जेको आही सबनी जी मंजिल बी का नाहे मदीनो शरीफ आहे मदीनो पाक बस बियो को रस्तो ही ना है बी का वाट ही ना है बी का वाहर ना है हर शे मदीनो पाक है वो छो जे झेड़न में प्यायो हां मुजा दा मुजा प्री प्यारा महबूब जी गुलामी इख्तियार कयो इने में ही दुनिया आखिरत में बेड़ो पार है अर्ज पे कया तो महबूबन करीमन फरमायो तो मुजी उम्मत में मुखे शिरक जो डप ना है मानू मुशरिक थी विंदा न शिरक जो डप ना है बल्कि इहो डपा त मुजी उम्मत एक बे में फसादन में पवंदी एक बे में झेड़न में पवंदी एक बे में साईं मुजा फसादन में पवंदी झगड़ा कंदी पो मां चाहां तो त मुजी उम्मत फसाद ब न करे बस मु मोहम्मद मुस्तफा करीम जो दर वठी हलंदी रहे समझो था हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत के बुधायो त मां तमा जेड़ो बशर आया इनमें तफसीर कुर्तबी वारो तो लिखे कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यानी लस्तु बिमलकिन बल अना मिन बनी आदम हबीबन करीमन फरमायो इमाम कुर्तबी दो चवे इनमा मुराद या है तमा मलाइक नाया फरिश्तो नाया तो मुझी नूरानियत ब सिफत आहे मता को इए समझे त महबूब मलाइका आहिन बल अना मिन बनी आदम माता सुने आदम जे औलाद माया समझो था कि न कोन था समझो ऐं हजरत इमाम हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु तो फरमाए अल्लमहुल्लाहु तआला अत्तवादु मुझे महबूब मुस्तफा करीम जी बशरियत जानाए हबीबन करीमन वाज़ेह फरमायो त मदीने वारो साईं तवाज़ु तो करे इनकसारी तो करे आजिज़ी तो करे हालांकि एडो शान वारो नबी एडो इज्जत वारो नबी एडी अजमत वारो नबी वरी चवे मां तमा जेड़ो आया आजिज आया मां बानो आया मतलब इहो आ महबूब आजिजी था कन तवाज़ो था फरमाइन इनकसारी पिया फरमाइन रब जे शान आडो तवाज़ो था कन हालांकि मुस्तफा जेड़ो न को आयो आ न पैदा थी सके तो समझो था कि न कोन था समझो हाने समझण गुरजे मां अक्सर तौर पांजे मुर्शिदन करीमन के डिठो आ हुजूर किबला आलम सय्यदी व मुर्शिदी का करामत ज़ाहिर थींदी आ साईंजन जी का साईंजन जी विलायत जी गाल ज़ाहिर थींदी आ साईंजन फौरन फरमाइंदा अब्बा मां गुनहगार आया मां फकीर आया मुंह में या हैसियत ना है अल्लाह वारा आजी पेश कंदा छो यो दर्स मदीने वारे साईं सिखायो हुयो जेको चवे त मां वलीउल्लाह आहियां मुंहिंजूं हे करामतूं आहिनि मुंहिंजूं हे करामतूं आहिनि पाण बयान करे पक ॼाणो इन जे अंदर खोखलो अथव विलायत जो ज़र्रो बि कोन अथसि समझो था जेको पंहिंजी तारीफ़ पाण करे उहो वलीउल्लाह न हूंदो आहे अल्लाह वारनि जी निशानी आहे जो पाण खे लिकाईंदा आहिनि घटाईंदा आहिनि मदीने वारे साईं जे फरमान मुताबिक़ पंहिंजो पाण खे आजिज़ पेश कंदा आहिनि दुनिया भली पई तारीफ़ करे दुनिया भली पई सना करे दुनिया भली पई नातूं गाए मनकबतूं पढ़े तारीफ़ करे साईं मुजा वडियूं वडियूं गालियूं करे पर पाण वलीउल्लाह वडियूं गालियूं न कंदो आ